बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां थो उन रब करीम जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं बाजारो आहे। मोहतरम सदर महफ़िल, क़ाबिल एहतराम उस्ताद साहिबान, मोहतरम वालिदैन साहिबान ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्दो, अस्सलामु अलैकुम। अॼु मां अव्हां ॾो हिकु अहिड़े मौज़ूअ ते अर्ज़ु करणु चाहियां थो जेको हर दौर में अहम रहियो आहे, पर अॼु जे दौर में उन जी अहमियत तमामु घणी वधी वई आहे ऐं उहो आहे समाज में शागिर्दनि जे तालीम खे कीअं बहितर बणाइजे। तालीम रुगो अल्फ़ बे ते या अंगनि जो नालो नाहे। तालीम सोच जी आज़ादी, फ़हम जी पुख़्तगी ऐं सच खे सुञाणण जो नालो आहे। तालीम उहा रोशनी आहे जेका क़ौमनि जी क़िस्मत जा ऊंधा रस्ता रोशन करे थी। जिन क़ौमनि इल्म खे साथी बणायो, तिन तारीख़ जा रुख़ मोड़े छॾिया। तालीम जे बहितरीअ में समाज जो किरदारु। जेकॾहिं असां चाहियूं था त शागिर्द सुठो पढ़नि, सुठो सोचनि ऐं सुठो इंसान बणिजनि, त उन लाइ सॼे समाज खे गॾिजी ज़िमेवारी खणणी पवंदी। पहिरियों किरदारु वालिदैन जो आहे। वालिदैन जेकॾहिं ॿारनि खे सिर्फ़ु रोज़गार लाइ न पर इंसानियत लाइ पढ़ाईंदा त उहे ॿार समाज जो सरमायो बणिबा। ॿारनि खे वक़्तु ॾियो, उन्हनि सां ॻाल्हायो, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करियो, छो त हौसले सां ई ख़्वाब जनम वठनि था। ॿियो किरदारु उस्तादनि जो आहे। उस्ताद सिर्फ़ु सबक़ु पढ़ाईंदड़ न, पर शागिर्दनि जा रहनुमा, मइमार ऐं मुस्तक़बिल जा सवारींदड़ आहिनि। जॾहिं उस्ताद दिलि सां पढ़ाईंदो त शागिर्द दिलि सां सिखंदो। उस्ताद जे क़लम मां निकिरंदड़ रोशनी सदियुनि ताईं समाज खे मुनवर करे थी। स्कूल ऐं तालीमी इदारनि जो किरदारु। स्कूलनि खे रुगो इम्तिहाननि जा मर्कज़ न, पर तरबियत, इख़लाक़ ऐं शऊर जा इदारा बणाइणो पवंदो। शागिर्दनि खे सवाल करणु, सोचणु ऐं तहक़ीक़ करणु सेखारणी पवंदी। समाज ऐं हुकूमत जी ज़िमेवारी। समाज खे तालीम सां दोस्ती करणी पवंदी। ॿारनि खे स्कूल मोकिलण खे बोझ न पर फ़ख़्रु सम्झणो पवंदो। हुकूमत खे बि घुरिजे त तालीमी इदारनि में सहूलियतूं वधाए, उस्तादनि जी इज़त ऐं तरबियत ते ध्यानु ॾिए, ग़रीब ॿारनि लाइ तालीम खे आसान बणाए। शागिर्दनि लाइ पैगाम। प्यारा शागिर्दो, यादि रखो तालीम अव्हांजो हक़ बि आहे ऐं ताक़त बि। जेका क़ौम इल्म सां हथियारबंद हूंदी आहे, उन खे का बि ताक़त शिकस्त नथी ॾेई सघे। पढ़ो, छो त पढ़ण सां सोच जा दर खुलनि था। पढ़ो, छो त तालीम सां तक़दीरूं बदिलजनि थियूं। आख़िर में मां एतिरो ई चवंदुसि त जेकॾहिं असां समाज में तालीम खे अवलियत ॾींदासीं त असांजो समाज बि बावक़ार, मज़बूत ऐं तरक़ी याफ़्ता बणिजंदो। अचो त वाइदो करियूं त हर ॿार खे तालीम, हर ज़हन खे शऊर ऐं हर समाज खे रोशनी ॾींदासीं। महिरबानी।